अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। ॾखण अफ्रीका ॿी ऐं आख़िरी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ हिक तां बराबर करे वरिती। रावलपिंडी में खेॾियल ॿी टेस्ट मैच में ॾखण अफ्रीकी टीम 68 रन्सनि जो हदफ़ आसानी सां ॿिनि विकेटनि ते पूरो कयो। पाकिस्तान जी पूरी टीम ॿी इनिंग में 138 रन्सनि ते ढेर थी वई हुई। ॿिनि टेस्ट मैचनि जी सीरीज़ हिक तां बराबर थी वई। अमरीका रूस जे ॿिनि वॾियुनि तेल कंपनियुनि मथां पाबंदी लॻाए छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाबंदियूं रूसी सदर खे रवैयो तब्दील करण ते मजबूर कंदियूं। रूस ऐं यूक्रेन विच में जंगबंदी जे लाइ पुरुमीद आहियां। ओवल ऑफिस में नेटो जे सेक्रेटरी जनरल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अमरीकी सदर ट्रम्प वधीक चयो आहे त जो बाइडन अमरीका जी तारीख़ जो बदतरीन सदर हो। अमरीका में गैर कानूनी तौर ते दाख़िल थींदड़नि मथां बजट ख़र्च नथा करे सघूं। वज़ीर आला KPK जे बानी PTI सां मुलाक़ात लाइ दरख़्वास्त ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस सरफराज़ डोगर जी सरप्राइमल आजर बेंच ॿुधणी कंदी। वज़ीर आला सोहेल अफरीदी इस्लामाबाद पहुची वियो। बानी PTI सां मुलाक़ात लाइ अडियाला जेल वेंदो। तहरीक इंसाफ़ जेल अख़्तियारनि खे सोहेल अफरीदी समेत 5 ॼणनि जी लिस्ट उमाणे छॾी। पंजाब जी इतलात वारी सूबाई वज़ीर उस्मा बुखारी चयो आहे त सूबे में अमन लाइ हर क़दम खणंदासीं। हथियारबंद जथनि खे रियासत जी रिट चैलेंज करण न ॾींदासीं। हिन चयो त हिकु इंतहा पसंद मज़हबी जमायत जे मुस्तक़िल बिल जो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत कंदी। हिन चयो त सूबे में 10 लख माण्हुनि वटि हथियारनि जा लाइसेंस आहिनि। हाणे को बि नओं लाइसेंस जारी न थींदो। हथियारनि जी 28 डीलरनि जी दुकाननि खे सील करे छॾियो आहे। सूबे में गैर कानूनी हथियारनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। सिंध जे घरू वज़ारत पारां सखर डिवीज़न में ॾोहारियुनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऐं असराइती कार्रवाई जी हिदायत। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल अंजार जी सदारत हेठि सखर डिवीज़न में अमन अमान बाबति अहम इजलास। ID सिंध DID सखर ऐं SSP जी शिरकत। सखर डिवीज़न में अमन अमान बाबति तफ़सीली ब्रीफिंग। घरू वज़ीर पारां कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन वधीक तेज़ करण जी हिदायत। सूबाई वज़ीर ज़ियाउल अंजार चयो आहे त अवामी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। सिंध जे समूरनि ज़िलनि खे ॾोहारियुनि खां पाक करण ताईं सुख सां न विहंदासीं। ॾोहारियुनि जी सहूलियतकारनि खे बि कानून जे कटेरे में आंदो वञे। खेड़पुर वेझो धाड़ेलनि जो रॉकेट लॉन्चरनि सां ॻोठ मथां हमिलो, हिकु ॼणो क़तल। ॻोठ जुमो फुलपोटो ते हथियारबंदनि हमिलो करे रॉकेट लॉन्चर फायर कया। हमले में घरधणी शेमिर फुलपोटो मौके ते मारिजी वियो। 2 ॼणा इमरान फुलपोटो, हाजन फुलपोटो सख़्त ज़ख़्मी। इतला ते पहुतल पुलिस जे मोबाइल मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस जो चवणु आहे त फुलपोटा बिरादरी जे यार मोहम्मद फुलपोटो ऐं बदनाम धाड़ियल रहीम बख्श उर्फ रहू फुलपोटो जे धुरियुनि में पुराणो खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां धाड़ियल रहीम बख्श फुलपोटो जे तोले ॻोठ मथां हमिलो करे हिकु ॻोठाणे खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे।